वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ यूनान वेझो रोम समुंड में बेड़ो ऊंधो थियण वारे वाक़े जी इंक्वायरी की हिदायत करे छॾी। इंसानी स्मगलिंग में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ घेरो तंग करण ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खे माण्हुनि खे धोखो ॾेई ख़तरनाक क़दमनि ते मजबूर कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग जहिड़ी किरियल हरकत में मुलविस एजेंट्स ख़िलाफ़ बिना देर क्रैकडाउन ऐं उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। यूनान वेझो समुंड में बेड़ो ऊंधो थियण सबबि 27 पाकिस्तानियुनि समेत 79 ॼणा फौत थी विया ऐं 50 खां वधीक गुम आहिनि। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मोटरवे ते कलर कहार वेझो पेश आयल बस हादसे ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त लाॻापियल अख़्तियारियूं हादसे जा कारण मालूम करण लाइ बिना देर इंक्वायरी कनि। अहिड़े क़िस्म जे हादसनि जी रोकथाम लाइ लाॻापियल अख़्तियारियुनि समेत हर शहरीअ खे पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइणी पवंदी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो मलीर एक्सप्रेस वे जे तरक़ियाती कमनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे कराची जी तरक़ीअ में हिकु गेम चेंजर साबित थींदो। मलीर एक्सप्रेस वे 39 किलोमीटरनि जो प्रोजेक्ट 27 अरब रुपयनि में मुकमिल कयो वेंदो। प्रोजेक्ट जा 2 हिसा आहिनि जिन ते कमु जारी आहे। जाम सादिक पुल खां क़ाइदाबाद ताईं पहिरें हिसे जो कमु 38 सैकड़ो थी चुको आहे। क़ाइदाबाद खां काठोड़ ताईं ॿिए हिसे जो कमु 15 सैकड़ो मुकमिल थियो आहे। मलीर एक्सप्रेस वे जो हिकु हिसो डिसंबर में खोलण जो प्रोग्राम आहे। मलीर एक्सप्रेस वे जे ठहण सां शारा फैसल, कराची खां ठटे ऐं जामशोरे ॾांहुं हलंदड़ ट्रैफ़िक जो दबाव घटिजी वेंदो। मुराद अली शाह जो कोरंगी रोड जो बि दौरो। रोड ते मलबो उछलाइण ते वॾे वज़ीर पारां कावड़ जो इज़हार। DC ऐं SP कोरंगी खे अॼु राति खां मलबो हटाए रोड साफ़ करण जी हिदायत। सामुंडी तूफ़ान बैपर जो आहे कमज़ोर थी डिप्रेशन बणिजी वियो। डिप्रेशन थरपारकर ऐं भारतीय राजस्थान ते मौजूदु मिठी इस्लामकोट नंगर पारकर चेलार कलोई डीपलो समेत थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। तूफ़ान टरी वञण खां पोइ सिंध जे सामुंडी पटीअ में वसंदियूं ॿीहर आबाद। रिलीफ कैंपुनि में तरसियल माण्हुनि जी केटी बंदर, खारो छाण ऐं जुहू समेत ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वापसी जो सिलसिलो जारी। शिकार जी इजाज़त मिलण बैदि केटी बंदर जे मुहाणनि जे मुंहंनि ते मुर्क मोटी आई। मुहाणनि समुंड में शिकार लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं। पीउ जी शफ़क़त ऐं मुहबत खे सलाम। सॼी दुनिया में अॼु पीरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। वालिद खे ख़िदमतुनि ते ज़बरदस्त भेटा पेश। फादर्स डे मल्हाइण जो मक़सदु पीउ सां मुहबत जो इज़हार करणु आहे। स्कूलनि समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते सेमिनार ऐं तक़रीबूं कोठायूं पियूं वञनि। ॿार पंहिंजे पीउ खे तोहफ़ा पेश करे ॾींहं खे यादगार पिणु बणाए रहिया आहिनि। टंडो रहीम ख़ान भरिसां काछे ऐं कीरथर जबल ते तेज़ बरसात खां पोइ कीरथर जे जाबलू सिलसिले मां नए वही आई। जाबलू सिलसिले मां नए अंगई वही अचण सबबि काछे जा रस्ता बंदि थियण जो ख़दशो। काछे जे कंधीअ ते रहंदड़ माण्हुनि में हिकु तरफ़ ख़ुशीअ जी लहर त ॿिए तरफ़ रस्ता बंदि थियण जे ख़दशे सबबि ॻणिती बि आहे।